न गुलाम ली तो खालू मूसा त बदमाशी करण जी न सफ़ा भी कोशिश न कजो। मां त पाण वडी बदमाश आहियां। एड़ो डस दींदम न तो सॼे राज खे ॿुधाईंदो। तव्हां अगर मेहरबानी कयो मुझे गाड़ी ॻोल्हे ॾियो न त मूंखे डंडे गुलामनी ताईं छॾे अचो। पापा शमीम इनके बेनजीर या पैसा कढाइणा आहिनि। अच्छा हाँ भेण होॾे ई वियासीं पई। थैंक यू। वॾी महिरबानी। पैसा दो जल्दी करो जल्दी करो जल्दी करो। Gotta take it easy. Let's get serious. कंदर दे खबर भजी आया यो बॉस असा वारदात कई है साहब या पुलिस लगी है। ऐं अमान ऐं गुगनू। बॉस अमान के मारे छॾियो है गुगनू भजी वियो है। अच्छा पुलिस खे निशानियूं ॾेई पुलिस खां बची आया आहियो पर मूंखां कोन बचंदऊं। आशिक बेखबर अदा वॾा मूं हिकु वारदात ते कराई जंहिंमें आउं नाकाम वियसि। तो वारदात छो कराई है ऐं छो पियो कराई वारदात? वॾा मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत हुई 10 खां 15 लख रुपए। पैसनि जो बंदोबस्त मां करे थो वठां पर मुंहिंजी गैर मौजूदगी में तूं अहिड़ो को बि कमु न कजां जेको तूं वॾे ॾचे में फासी वञी। ठीकु आहे वॾा अहिड़ो को बि आउं कमु कोन कंदुसि। बाक़ी पैसनि जो बंदोबस्तु तव्हां जल्द मां जल्द कयो। ठीकु आहे तूं परेशान न थी ऐं पंहिंजो ख्यालु रखजां। अदा आशिका ये छाजा फेर आहिनि? अमी एॾा छो भॼी आया आहियो? ये फेर मूं कया आहिनि। पर छो छाजे लाइ तो फेर कया आहिनि? अमताज़ जी उमिरि मूं पंहिंजा साथी मारिया आहिनि। अदा आशिक तो पंहिंजा साथी छो मारिया आहिनि? मूं पंहिंजा साथी इन ई करे मारिया आहिनि जेको वारदात में नाकाम थी पहुता ऐं पुलिस खे पंहिंजी निशानी ॾेई आया आहिनि। तो वॾी ग़लती कई है। इहो फिल्म सॼो पंहिंजे गीची में पवंदो। ममताज़ इहा ग़लती मूं कई है ऐं अवी पंहिंजा पैर फिटा कयो पुलिस पई अचे। अदा आशिक तू पंहिंजा पैर फिटा कर असीं पंहिंजा पैर फिटा करूं था। असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू
के तो सीनू छदहानी इहो आईनू दिस है दिस के तो सीनू छदहानी इहो आईनू सिंगार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू सिंगार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू दरिया हुजे या सहरा दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू हिकु पंहिंजे आजे तर लाइ ॿियो तुंहिंजे सुहिणे सिर लाइ हिकु पंहिंजे आजे तर लाइ ॿियो तुंहिंजे सुहिणे सिर लाइ तकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू तकरार करण वारा माण्हू असी प्यार करण वारा माण्हू कहिड़े ख़्यालनि में ॿुॾो पियो आहीं? अरे मूं त ख़्वाब पे ॾिठो तुंहिंजे पोयां कुता हुआ छा जो मूंखे डिॼारे छॾी वञा। मूंखे लॻे थो तो छोरी वारो ख़्वाब न ॾिठो। हा हा तूं सचो आहीं मूं उहो ई ख़्वाब पे ॾिठो। मूंखे हथ में लाए ऐं छोरीअ तूं केॾा खणी वई? अरे यार छोकिरी खे उते पे गुलाम खणी वियो त बेनज़ीर जा पैसा कढण लाइ। अच्छा इहा ॻाल्हि आहे उन छोकिरी जे तूं इश्क में ॿुॾियो पोई इहा ॻाल्हि आहे। कोन्हे इश्क छोकिरी खे ज़रूरत ई बेनज़ीर जे पैसनि जी ऐं हुनखे लाइ हलियो मिड़ी थोरो घणो यार खे तकलीफ़ कोन्हे पर लॻे थो छोकिरी तुंहिंजी मोहबत वारी कुंडी ते वई आहे पासी हाणे तोखे पई ॻोल्हींदी। यार ये छोकरी चे पे था अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम अस्सलाम। अमा पुट कह रही केड़ा दी वनी चाचा छा तव्हां हिते जा आहियो? जी पुट असां हिते जा आहियूं। ठीकु आहे पोइ त तव्हां मूंखे इहो ॿुधायो हिकिड़ो छोकिरो जेको अजय देवगन जा स्टाइल हणंदो आहे उहो मूंखे किथे मिलंदो? पुट मूंखे एतिरी त ख़बर न आहे पर टंडे गुलाम ली अक्सर छोकिरा अजय जो स्टाइल कंदा आहिनि। हलो ठीकु आहे चाचा माज़रत। सावण हूं तो ये छोकरा जी पुछा पे गई तो कौन बुधायो? हा नवाब खान मूं इन करे कोन ॿुधायो छोरो मुंहिंजो अॻे खड़े लाइ वरी वधीक खणी वञे हलियो। पुछाओ सावण ॾिसे अहिड़ो दौर अची वियो जो छोकिरियूं छोकरनि जी पुछा बि करनि। हा नवाब सचो आई अॼुकल्ह दौर चेंज थी वियो आहे इन करे छोकिरियूं छोकरनि जी पुछा बि करनि। नवाब सावण हाणे छॾो हिन ॻाल्हि खे हलो था हलूं। हलो हलो देर थी वई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर तव्हां हिते? वडेरा मूं ॿुधो आहे त हिन इलाइक़े में कुझु बदमाश रहनि था छा उन्हनि जे बारे में तव्हांखे कुझु ख़बर आहे? न सर हिते त अहिड़ा बदमाश असां कोन था न। वडेरा अहिड़ा के शकी माण्हू ॾिसो त मूंखे इतला ज़रूर कजो। सर को बि अहिड़ो इतला मिलियो तव्हांखे ॿुधाईंदासीं। ठीकु आहे ठीकु। मूंखे ट्रेक ॾियो मूंखे भंग प्यारी वई आहे मूंखे थरो प्यारो वियो आहे मूंखे ट्रेक ॾियो। ऐं माण्हू सुठा था लॻो ऐं ॿई शखी था लॻो अॼु मूंखे अलाह जे नाले ते 150 को ॾियो तव्हां हुन फ़क़ीर पंहिंजो अटो बटो को वठी वञे अलाह जे नाले ते बाबा। फ़क़ीर साईं ओ फ़क़ीर साईं इहे जेके तुंहिंजे हथ में पैसा आहिनि न इहे मूंखे ॾेई छॾ त आऊं तिरकण छॾे ॾियां ऐं हिन वांगुरु तिरकण शुरू करे ॾियां। अरे मूं त सम्झो त तव्हीं वॾा शाहूकार हूंदा मूं ग़रीब जी मदद कंदा तूं त सफ़ा मूंखां बि सफ़ा फ़क़ीर आहियो
असीं जेकॾहिं शाहूकार लॻूं था त इहा अलाह साईं जा करम आहिनि बाक़ी पिनूं पिया त उहा ॿी ॻाल्हि आहे सॼो ठठो शेर पिनो अथमि हे 300 रुपया मिलिया ऐं पंहिंजे बच्चनि जो अटो वठी वञा जा तव्हां बिशरीन खे ॾियां फ़कीर वॾा इहे 300 ॾे असांखे त ही तिरकण छॾे वञे मूं वांगुरु चिलकण शुरू करे ऐं तूं वरी फ़कीर आहीं वञी को ठटे में फेरो ॾे वरी 200 मिली पवंदई ऐं सवाबु अलॻि मिलंदई हा आऊं को अव्हां जे लाइ वांदो आहियां छा जो वञी शेर में अव्हां जे लाइ पिनी अचां अरे तिरकणा चिरकणा अरे अहिड़ियूं तो लच्छूं आना जो यादि कंदा हिन पिनण जो शौक़ न त अची वठो चोकी वञी पिनो अरे जुबो बि ॾियो वञ इहा जेका जुता पिया न जेका मस्जिद मां चुराया आहिनि इहे बि ॾेई वञ अरे अहिड़ियूं तो लच्छूं आना वरी यादि कंदा जुबो बि ॾेई वञ वॾा ख़ैरत आहे राति जो देर सां घुरायो अथई वो रात जो देर सां अव्हांखे इन लाइ घुरायो आहे मुंहिंजा 2 भाउ वॾे मसइले में फासी विया आहिनि ऐं मूंखे पैसनि जी सख़्त ज़रूरत आहे सो बि घटि में घटि 10 खां 15 लख रुपया पर वॾा एतिरा पैसा एटीएम किथां ईंदा इलाइक़ो सॼो भरियो पियो आहे वञी वारदात करियो किथे न न वॾा तकड़ न कर अॼु बि पुलिस पाण खे चपे चपे ते बि ॻोल्हियो जे तकड़ कंदासीं त लोह थी वेंदासीं आऊं अव्हां जी का बि ॻाल्हि नथो ॿुधणु चाहियां कीअं बि करे मूंखे कुझु पैसा हथ करे ॾियो नीरन सही थो चए फिलहाल वॾी वारदात नथी थी सघे बाक़ी जेकॾहिं तूं चवीं कंहिंजो ढो ढगो काहे था वठूं सो बि टे गॾिजी पर इहो ढो ढगे वारी वारदात किथां हली कंदासीं वॾा तूं परेशान न थी हली नवाब वारे वाड़े मां मैं धकायूं वेरी गुड इहा ॻाल्हि आहे त हींअर ई हली में कढूंसि था सुभाणे चंबड़ वारी पीढ़ी ते हली खपाए छॾंदासीं हलो बिल्कुलु अचो There's a price on your head. I'm going to collect. And I guess I have no choice. अब दे खबर को पैर पैर लगे दो या ना ऐसे ही पैर अचे दो अॻियां रोड हाणे वञी पिड़ियूं ॼण हाणे मोसा ज़ुल्म थियो हाणे पिड़ियूं छा बोलींदो नवाब जेको थियो तो थियो हाणे तोखे अलाह साईं गंज ॾींदो बाबा वो ठारा तव्हांजी महिरबानी हाणे भले आपको कोई कम लॻो यार मिरल मैं पैसा घटि छो कया
बाबा ढोर जा पैसा हूंदा ही एतिरा आहिनि। मीरल यार ये अलीगुल रातों को किथे घुमाए? बिल्लू बदमाश रात ही तबीयत बिगड़ी हुई अलीगुल जी, पेट में वट पिया, उनखे मोशन वधीक थी विया, वो पहुतो ही कोन पड़ी थे। इन्हनि पैसनि मां पंहिंजी ॾाठ कोसी कोन थी, तूं अलीगुल खे वठी को वञी वॾी वारदात वञी करा। मुंहिंजो दोस्त बदमाश आहे हिकिड़ो, अलीगुल खे वठी वञी का वॾी वारदात था करियूं। हलो बोल। हेलो SHO साहब, बिलू बदमाश हिन इलाइक़े में वॾियूं बदमाशियूं पियो करे ऐं तव्हांखे आगाह पियो करियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां हिते वेही थी सघां? जी हा, बिल्कुलु वेही था सघो। तव्हां छा कंदा आहियो? पढ़ंदो आहियां, उनखां बाद में रेज़ की दुकान हलाईंदो आहियां। ठीकु आहे। पोइ तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हां हिते टंडो गुलाम अली में रहो था, तव्हां हिते कोई अहिड़ो छोकिरो ॾिठो आहे जंहिंजो अजय देवगन वारो स्टाइल हुजे ऐं बाइक ते घुमंदो आहे, तव्हां ॾिठो आहे? तव्हां केरु आहियो, हुनजे बारे में छो था पुछा करो? मुंहिंजो नालो परी आहे ऐं मुंहिंजो न हुन सां को ज़ाती कमु आहे। 500 मूंखे ॾे, ऐं हुनखे किरायो करे वठो थो अचां हिते, तव्हां हिते वियो। ईअं आउं कंहिंखे पैसा ॾींदी त न आहियां, पर तूं न मूंखे थोरो भलो माण्हू थो लॻे। हे वटि 500 ऐं तकिड़ो वञी हुनखे वठी अच, मां हिते ई वेही तुंहिंजो इंतज़ारु थी कयां। सही आहे, सही आहे, वठी अच, मूंखे मिली वो। ॾियो ख़बर मीरल ऐं अलीगुल कीअं अचण थियो? साजन तोखे त ख़बर आहे, आऊं ऐं अलीगुल नंढे हूंदे खां बदमाश आहियूं ऐं तूं बि असांजो पुराणो बदमाश दोस्त आहीं। वाकई मीरल, आऊं तव्हांजो पुराणो बदमाश दोस्त आहियां। हाणे मुंहिंजे लाइ छा हुकम आहे? साजन असांजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे, असांजो दोस्त बिलू बदमाश ॾाढो परेशान आहे। असां नंढड़ो शिकार कयोसीं ढगे ढोर जो, पर उन मां कमु कोन हलियो। असांखे वॾो शिकार करा को वॾो शिकार। मीरल ऐं अलीगुल, शिकार त तव्हांखे वॾो कराए थो, पर मुंहिंजो नालो ज़हर न कजो, मूं ते छंडा न पवनि। साजन असां एतिरा बेवकूफ़ न आहियूं जो तुंहिंजो नालो खणूं। असां शिकार खे खंभे खणी ॾिड़का छॾंदासीं। शिकार आहे असांजे पासे में वॾो ज़मींदार सेठ मंजूर, ॾाढो पैसे वारो आहे, उनखे खंभे खणी वञो। वाह साजन वाह, हीअं ठारे छॾी। जी बिलू बदमाश। देखो मीरल, कोई शिकार जो जुगाड़ थियो? तूं हाणे पंहिंजे साथियुनि खे वठी आगा फार्म ते इंतज़ार कर, असीं हिकिड़ो वॾो शिकार खंभे खणे पिया अचूं। मीरल ऐं अलीगुल, जेकॾहिं मानी टुकर खायो त उनजो बंदोबस्तु करियां। साजन तो इहो असांखे वॾो थोरो कयो आहे, मानी टुकर वरी बेच कर। जॾहिं बि असांखे तलब लॻे न, असांखे मानी पुॼाइजां, महिरबानी। न करो आ काम खराब से, सही से या खराब से, ये मारो मसलो है, तू दिन आपरू काम कर। मैदान करो गाँव। तव्हीं केरु आहियो? असीं बदमाश आहियूं, असां बदमाशी पिया कयूं। हाणे तोखे असां पंहिंजे अॾे ते खणी वेंदासीं। तव्हां ॿई सुठो कोन पिया करियो। भाऊ ॻाल्हि ॿुध। जी साहब। के नवा माण्हू हिते तोखे ॾिसण में कोन आया आहिनि। हिते कहीं पिया अचनि वञनि, पर मूंखे अहिड़ी का ख़बर कोन्हे। हिनखे ॾिठो अथई? हीउ त ख़तरनाक माण्हू आहे। अच्छा, पोइ हिनखे तो किथे ॾिठो? वेरी गुड, मूंखे तो जहिड़े जी तलाश हुई। वे मूंसां गॾु। हलो जल्दी करो साईं, देरि न करो, जल्दी करो।
केर आहीं तो सो मूंखे अगवा करावा तू मूंखे सुञाणी कोन थो मां पिल्लू बदमाश आहियां पिल्लू बदमाश मूंखे चङा भला बदमाश झुकी सलाम कंदा आहिनि तूं बदमाश हूंदे पंहिंजे लाइ तूं मूंखे कुझु बि नथो करे सघीं बिल्कुलु तो सही चयो ऐं तुंहिंजो कुझु बि नथो बिगाड़े बस मूंखे थोरा पैसा खपनि बिल्लू बदमाश मूं वटि हींअर त पैसा आहिनि ई कोन ठीकु आहे हिते पैसा न आहे मुंहिंजी को मसइलो न आहे हीउ वठो फोन घुराए वठो सोची छा हाणे घुराईंदो या न वेरी गुड तिरकड़ा छोकरो हिकिड़ो 500 रुपया खणी आयो अथई इनखे फेरो था ॾियूं मूंखे चेक ॾियो 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 अभा ओ पुट पीपी पापा ये 500 रुपया मूंखे ॾे त आउं तिरकण छॾे वञा ऐं हिन वांगुरु चिरकण शुरू करे ॾियां अरे चिलकणा ऐं तिलकणा आउं 500 रुपया कोन ॾींदुमि मूं पाण पंहिंजी ख़र्ची लाइ रखिया आहिनि ख़र्ची तूं वरी ॿिए कंहिंखां वञी वठिजी हिनखे 500 रुपया ॾे त हीउ तिरकण छॾे वञे मूं वांगुरु चिलकण शुरू करे ऐं पाण हिकिड़ी छोकिरी खे चुनू हणी आयो आहियां तव्हां बि वञी उनखे फेरो ॾी अचो बाक़ी मुंहं में आसरो ना करो छोरी घोड़ा छोरी चिलकड़ा जी तिलकड़ा छोरी का ही पैसा फुरे आयो आहे हाणे त पाण बि चुनू हणोसि 500 रुपया उन खां फुरे अचूं पर यादि कजी छोरियूं अॼुकल्ह जूं हरामड़ियूं अथई मतां वधीक न तिरकूं अरे पाण बि तिरकड़ा चिलकड़ा आहियूं अरे तिरकड़ करे पाण पैसा फुरे ईंदासीं हलो 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 यो डन 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 तो सायारिया यारिया यो डन 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 तो सायारिया यारिया हाणे पक करे छद तुंहिंजी याद यो डन 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 तो सायारिया यारिया सिर लगे मोजो मूंखे प्यारो तूं आहीं तोसां सिर लगे मोजो मूंखे प्यारो तूं आहीं हाणे पक करे छॾ तुंहिंजी आहियां यो डन 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 तोसां यारिया यारिया यो डन 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 तोसां यारिया यारिया डन 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 तो सायारिया यारिया अमजद आखिरी तू जो ही थी रंदो अमजद आखिरी तू जो ही थी रंदो ओ सोहणा सोहणा मुगेरी ही तोते कख न कोसंदो हाणे पक करे छॾ तुंहिंजी आहियां यो डन 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 तो सायारिया यारिया यो डन 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 तो सायारिया यारिया हाणे पक करे छॾ तुंहिंजी
छोरीअ जे ॾाढी ख़ुशि थई। अरे अॼु त मूंखे पैसा ॾींदी 1000 जा 500 जा नोट हथ में घोड़ाई। मूं वटि पैसा वग़ैरह न आहिनि। पहिरां बि हिकिड़ो आयो मूंखां 500 वठी वियो। हाणे तव्हांखे मां कोन ॾींदमि पैसा। हलो हितां। तिलकड़ा छोरी दाबा थी ॾे। हाँ तिलकड़ा तूं असांखे दाबा न ॾे, असांखे पैसा ॾे। हुन छोकिरे खे पैसा ॾिना ने असां कहिड़ो ॾोह कयो आहे। इहे पैसा न मुंहिंजा आहिनि, मां तव्हांखे कोन ॾींदसि। हिकिड़ो चिलकणो ॿियो वरी तिलकणो, भई मूंसां आराम पई था कयो। हराम पाई कोन था करियो। मिड़े कुर्ब मां 500,000 ॾे ही मुंहिंजो दोस्त न तिरकड़ो पैसा ॾिसो असल तिरकियो थो पए। हा चवंदा आहिनि त भले कुर्ब में काती खे वाए छॾ न तॾहिं कुझु कोन थींदो आहे। असीं तेसि ताईं हितां कोन वेंदासीं जेसि ताईं तूं असांखे पैसा न ॾींदी। हा ठीकु आहे भला, तव्हां नथा वञो न, मां ई वञा थी। तिरकड़ा छोरी ते वई ले चिलकड़ा पान माल आयो मुझे कंहिंजो मुंहुं ॾिठोसीं मूंखे ॿुधाए कंहिंजो मुंहुं ॾिठो। पोइ फकीर 300 वारो फकीर। अरे तुंहिंजा वेड़ा बुननि फकीर तूं असांजो तो बेला कढी छॾिया। अरे घोड़ा छोरी फकीर। खबरदार बेलू बदमाश, घणनि ॾींहंनि खां तुंहिंजी ॻोल्हा में हुअसि, पर अॼु तुंहिंजी बदमाशी ख़तम। पैसा वापसि कर। हेठि मंज़ूर, तव्हां निकिरो। केड़ो हाल है? कुछ तो तबे सही है यार। देख खबर किथे वाली आजकल तोटा सब आऊं देते हैं पर दे खबर पान चाचो दिशा में कौन बैठे बाबा वो नो बनी दे बाबा 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 है वा चाचा कुदा थियो छाए कुछ न कुतो कुतो चा कुतो आओ दिशा दो कुत्ते के वो किथे है कुतो कुतो दाई कौन ओयो ओयो हां हां कुतो बाबा ला पानी भरे तो भरे हां बिल्कुल हां छोटा तू चाचे के संभार पानी भरे दो चा तुझे करे वो मानू बची गयो ऐं मुझे प्लान ते पानी फिरियो बड़ा वो कौन बचा पर तो जी बचायो आऊं उनके कौन छड़ा पर उते खून थिया इने करे को मसलो न थी पया बड़ा एतरो जज्बाती न थी
हाणे हुकुम कर। मीरल ऐं अली गुल हाणे उन माण्हू खे ॻोल्हे ख़तम करियो न त हू माण्हू पंहिंजे लाइ वॾो मसलो पैदा करे छॾंदो। हा वॾा, असां बि इहो ई सोचे रहिया हुयासीं, सिर्फ़ तुंहिंजे हुक्म जो इंतज़ार हो। हा वॾा, आऊं ऐं अली गुल हींअर ई निकिरूं था, वञी ॻोल्हे ख़तम था करियूंसि। तव्हीं वञी पंहिंजो कमु करियो ऐं मुंहिंजा भाउ राणीपुर मां अचनि पिया, ऐं उन्हनि सां मुलाक़ात कंदसि। ऐं ॿुधो, को मसलो मुसाल थिए त मूंखे फोन करे वठिजो। ठीकु आहे वॾा। आसिफ, मां तव्हां सां प्यार कयां थी, छा तव्हां मूंसां शादी कंदा? परी, आऊं त बेरोज़गार आहियां, पर बच्चा किथां पालींदासीं? बच्चा तूं छो पालींदे? मूंखे ईअं बि त बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा मिलंदा आहिनि, पोइ उन मां त पंहिंजो गुज़ारो थी वेंदो न। परी, तूं जे इन पैसनि जे आसरे मूंखे फासाईंदी, सुभाणे जे इहे पैसा बंदि थी विया त पोइ वञी करे टंडो गुलाम अली में हमाली कजांइ। ॿिया बि त माण्हू कनि था, तूं कंदे पोइ छा थी वेंदो? ख़ासि तो अची वञे न। सावण खान छो बिया मां को तुंहिंजो नौकर आहियां छा? तो उन ॾींहुं पुलिस वठी असां बदमाशनि जे मथां बदमाशी कई। तव्हां ॿिए तर जा बदमाश वठी पंहिंजे तर में बदमाशियूं था कयो। हा, असां बदमाशियूं कयूं पिया ऐं कंदासीं। हाणे अवां जे बदमाशियुनि जो टाइम ख़त्म थी चुको आहे। तूं केरु थींदो आहे असांजी बदमाशी बंदि करण वारो? अड़े वठी अली गुल। हलो सौट, चाचे खे अली गुले ऐं मीरल खणियो पिया वञनि। तूं हथियार खणी ॻोठ में वठी जल्दी अच। तव्हां छा करे रहिया आहियो? वली, तूं असांजे विच में न अच। हिन असां वॾी बदमाशी कई आहे, असांजो बदिलो पिया वठूं। मीरल, तोखे ख़बर न आहे, ही मुंहिंजो चाचो आहे। वली, तुंहिंजो चाचो हुजे या मामू, अॼु असां हिन खे मारींदासीं। मुंहिंजे हूंदे तव्हां मुंहिंजा चाचा कोन मारे सघंदा। पेश खिदमत हिन सीजन जो सभिनी खां बेहतरीन सिंधी वेडिंग मैशअप बाय रॉकस्टार नील। ओ मुंजा वया लाडा छल राज माणींदे। न कर तू सिंगार फकीर तो के काबा है
अरे फ़क़ीर तोखे बाहे का खाई ठोके लॻे उन ॾींहुं असांखे तूं पंहिंजो मांडो इहो मनूत मांडो ॾेखारे असांखे बर्बाद करे छॾियो असांखे के टको कोन ॾिनो ऐं तूं हिते वेठो पैसा ॻणी अरे मनूस त वॾा हनी आहियो ॿई ॼणा मूं ॾिस आउं पंहिंजी महिनत करे पिनी 200 रुपया पिनी आयो आहियां न तव्हां बि वञी पंहिंजी महिनत करियो मूंखां पैसा वठण आयो आहीं आउं थोरी ॾींदोसीं असांखे केरु ॾे कोन थो पिने मां पिनियो तो पिने मां पिनियो तोखे इन पिने मां असांखे ॾियणो पवंदो अरे पिने मां आउं तव्हांखे रुपयो बि कोन ॾींदुसि न ॾींदे त असीं फुरंदासीं जो लाईंसि हिकिड़ा लायूं हल मूंखे आउं चओ थो छॾियो मूंखे फ़क़ीर खे केॾा खणी वञो अरे कहिड़ी बदमाशी आहे हिन मिस्किन सां एॾी बदतमीज़ी अरे बाबा तूं माठ करे वे हिन असांजे पेट ते लत आई आहे पेट ते लत मगर छो वरी पुछी तो त कहिड़ी हिन लत आई आहे असांजे पेट ते अरे बाबा असीं जिते बि वञूं था जंहिंमें असांजी उमेद हूंदी आहे त 100 रुपया ॾींदो त ही मुन भागो अॻु में उते पहुचो वञे असांजा पैसा वठी लाइ त पोइ इहा पेट ते लत न आहे त छा आहे अरे ही त फ़क़ीर आहे हिन जो पेशो आहे पिनल पर तव्हां तिरकणा ऐं चिलकणा पिलकणा थियूं पिया त 50 के खां फुरियो खायूं पिया तूं त वॾेरो माण्हू तोखे पैसनि जी त परवाह कोन्हे असांखां हाल पुछो कयोसीं त कीअं पियो वक़्तु असांजो गुज़रे ऐं वरी असांखे दाबा थो ॾे अब जे अहिड़ो आई त 500 रुपया असांखे ॾेई छॾ मां 500 रुपया छो ॾियां तव्हां ॾटा मुटा लॻा पिया अरे वञी कमु धंधे जी कयो अची हिन फ़क़ीर मिस्किन जे पोयां पिया आहियो जेको टको टको कमाए उन जे पोयां जी लॻायो अरे आउं टको कोन पियो कमायां वॾो ज़मीनदार हुउसि पर छा करियां के मजबूरीअ सबबु ते अची ज़मीनियूं ॾियूं सभु विकिणी छॾियुमि हाणे आउं पिना पियो ई शौक़ में पियो पिना अहिड़ो शौक़ खां शर्म कोन थो अचनि न मूंखे खार न ॾिया ही फ़क़ीर ज़मीनूं खपाए जुआ में हाणे पिने पियो ईअं ई न थिए जो तव्हां बि पंहिंजूं ज़मीनूं खपाए वञी ख़ैरात वठो जेको समझदार हूंदो न उहो अहिड़ो कमु कंदो ई कोन पोइ असां जहिड़ो को बुखियो हूंदो पोइ मिड़े बुख में पियो झांटो आणंदो जी असां हिनखे झांटाया पर थियो कुझु कोन पर हाणे तोसां वाइदो आहे कटके वारा त असां हाणे न का चोरी कंदासीं न कंहिंखां चोरी कंदासीं न कंहिंखां पिनंदासीं असां पाण मुड़ुसु माण्हू आहियूं धंधो कंदासीं हाणे आउं बि वाइदो थो करियां तव्हां सां त आउं बि हाणे महिनत करे कमाए ईंदुसि अरे सदको वञा अदा आशिक इन दुनिया में न रहियो अदा बिलू आशिक खे कंहिं मारियो आहे ऐं छो मारियो आहे बदमाशी जे चक्कर में कुछ गोठाणनि जे हितां मारिजी वियो आहे अदा तुंहिंजे हूंदे मारिजियो अदा पोइ आशिक जो लाश किथे आहे बदमाशनि जूं लाशूं दर बदर हूंदियूं आहिनि हुतां आऊं ऐं मुंहिंजा दोस्त अलाए की सिर बचाए निकिता आहियूं अदा तूं असांखे ॿुधा तन ॻोठा वारनि खे मारे अचूं न न इन जी का बि ज़रूरत न आहे मूं सिर्फ़ु अव्हांखे ॼाण ॾिनी आहे ऐं अव्हां पंहिंजो बचाव कजो बाक़ी इन्हनि ॻोठाणनि खां हिसाब किताब मां पाण वठंदुसि हेलो जमील बोलो बदमाश मूंखे ख़बर पई आहे त तुंहिंजो भाउ आशिक़ बदमाशी जे चक्कर में मारिजी वियो आहे ऐं हींअर तूं दुख जी घड़ी में आहीं हा हा मुंहिंजो भाउ मारिजी वियो बदमाशी जे चक्कर में ऐं जमील तुंहिंजो महिरबानी तूं मुंहिंजे ॾुख में तोखे फ़ोन करे मुंहिंजा हाल वाल वरिता गेम चुराइण जी कोशिशि कई अथऊं जमील खे ख़तमु करे छॾींदसि हेलो बिलू बदमाश मां तुंहिंजे साथियुनि ताईं पहुची वियो आहियां ऐं क़रीब तुंहिंजी मंज़िल ताईं बि पहुची वेंदसि तूं मुंहिंजी मंज़िल ते छा पहुचंदे तो जहिड़ा मूं कई चिटकियुनि में वॼाए छॾिया तोखे मूं वटि पहुचण जे लाइ साल न पर सदियूं लॻंदियूं बिलू बदमाश उहो बदमाश जेके वॾा वॾा बदमाश छुकी सलाम कंदा आहिनि छुकी अदा इहो केरु फोन ते तोखे धमकियूं पियो ॾे इहो को नओं वर्दी पाए आयो आहे मूंखे पकड़ण लाइ उनजो रत बड़के पियो बड़के मथे कर जमील दिए गया I got something here. I got something here.
that you don't ever want to turn down. I got something here. I got something for your mind, your body, and your soul. So like you see, that you don't ever want to turn down. ऑफिसर तोरे पांचे पाण के मुर्स मार तो समझी ने तो हथियार से पोप उसा गया तुझी या ख्वाहिश मां पूरी तो करया करीब तुझे साथी बिलू बदमाश के वहां अरेस्ट कंदस ठीक है हाल तमाम बिलू बदमाश सां दुश्मनी पिराए वॾी ग़लती कई है वॾेरा ग़लती असां खां न ग़लती बाबा सावण खां थी है गलती मूंखां थी है इन करे ही असीं सभु उन में लोड़ियूं पिया वॾा ग़लती थी वई आहे इन्हनि खां हाणे इन जो को हल ॻोल्ह इन ग़लती जो को हल न आहे बिलू बदमाश सिंध जो नाले और बदमाश है हुन ते जगह जगह ते FIR कटियल आहिनि बिलू बदमाश के हिते आणण जे लाइ हिते जे ई माण्हुनि जो हथ आहे पर वॾेरा जे तुंहिंजी इजाज़त हुजे त हिननि ते पाण FIR कटायूं FIR हुननि ते हज़ारों कटियल आहिनि पर तव्हां पंहिंजो बचा कजो मतां तव्हां ते सुभाणे वार न कनि बाबा हाणे पंहिंजो ख़्यालु रखिजो ठीकु आहे पोइ असां हाणे हलूं था ठीकु आहे माशाल्लाह बाबा अल्लाह वॾो आहे अल्लाह वॾो आहे दिलि वॾी कर अल्लाह वॾो आहे वाह अल्लाह वॾो वॾा मूंखे ख़बर आहे तूं वॾी तकलीफ़ में आई मुंहिंजो भाउ कोन गुलाब जो गुल जी गुलाब जे गुल सां खुशबू मोहब्बत कंदी आहे तीअं हुन सां मोहब्बत कंदोसि वॾा असीं तुंहिंजा दुश्मन आहियूं असीं ॿई बि तुंहिंजा भाउ आहियूं वॾा तूं पंहिंजे भाउ जी कमी महसूस न कर जहिड़ो हू तुंहिंजो भाउ हो ओड़े असीं तुंहिंजा भाइर आहियूं तुंहिंजे ई करे हिन इलाइक़े में दंगा फसाद कराए तोसां गॾु रूपोस आहियूं केरु आहे ही मुंहिंजो दोस्त आहे नाले वारो साजन बदमाश जेको पंहिंजे लाइ मानी खणी आयो आहे मां ही मानी न दुश्मननि जे रत जा प्याला पीअण चाहियां थो वॾा अगर तूं पंहिंजे दुश्मननि जे रतन जा प्याला पीअण चाहीं थो त तुंहिंजा दुश्मन सूमर वारे ॾींहुं दरगाह ते वेंदा आहिनि वेरी गुड तूं कम जो माण्हू आहे मिरल इहो कहिड़ी दरगाह ते वेंदा आहिनि पंहिंजा दुश्मन वॾा इहा दरगाह शहीद मुरबी बादशाह जी आहे उते वेंदा आहिनि पोइ समझ इहो दुश्मन बि पंहिंजे हथां शहीद थी वेंदा रंजो अलम से कीजिए रंजो अलम से कीजिए आजाद गौसुल आज़म 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 रंजो
बदमाश जेके वॾा वॾा बदमाश झुकी सलाम कंदा बिलू बदमाश असीं तुंहिंजे अॻियां झुकण वारा न आहियूं भले तूं असां ॿिन्ही खे ख़तम करे छॾ बिलू बदमाश ये बदमाशी छॾे ॾे हिकु ॾींहुं तुंहिंजो टाइम ख़तम थी वेंदो बदमाशूं त अबनि ॾाॾनि कोन छॾियूं असां पोइ बि हुनजो औलाद आहियूं औलाद बस अॼु तव्हांजो आख़िरी ॾींहुं आहे ख़तम तुंहिंजे पे खे ऐं मूंसे खे बिलू बदमाशनि मारे छॾियो न हलता बि नथो थी सघे जेकॾहिं मुंहिंजे पीउ ऐं मामे मूंसे खे बिलू बदमाश वारनि मारियो आहे तव्हां हुननि खे मारे राख करे ख़तम करे छॾींदोसानि राजकुमार कीअं अचण जो ऐं कहिड़े कम सां आयो आहे मुजरी हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहियां थो साजन तव्हांखे अगवा करायो आहे छा राजकुमार मूंखे साजन अगवा करायो ईअं नथो थी सघे मुजरी आउं सच पियो ॻाल्हायां कूड़ कोन थो ॻाल्हायां राजकुमार जे इहा सची ॻाल्हि आहे त आउं साजन खे हींअर जो हींअर वञी मारींदुसि हेलो SHO हाजी साहब और सिकंदर पियो ॻाल्हायां जी सिकंदर हुकम कर सर मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे बिलू बदमाश सरेआम क़तल पियो करे उनखे अरेस्ट कयो बिलू बदमाश जा कुझु साथी इनकाउंटर में मारिजी विया आहिनि ऐं कुझु साथी आहिनि जिन्हनि खे गिरफ़्तार असां करे वरितो आहे ऐं क़रीब मां बिलू बदमाश ताईं पहुचण वारो आहियां सर मूंखे तव्हां मां इहा ई उमेद आहे तव्हां हिकु निहायती तमामु नेक ऑफिसर आहियो तव्हां परेशान न थियो असांजो फ़र्ज़ु आहे अन क़रीब मां बिलू बदमाश खे अरेस्ट कंदसि थैंक यू वेरी गुड सर महिरबानी थैंक यू साजन तुंहिंजे कम करण सां असांखे वॾो फ़ाइदो रसियो फ़ाइदो ऐं तुंहिंजे इन किरदार सां बिलू बदमाश ॾाढो ख़ुशि थियो आहे ये न ख़ुशि थींदो मां बि का ताक़त वारी शइ आहियां शइ साजन मूंखे ख़बर पई आहे तो मूंखे अगवा करायो आहे मंजूर मूंखां ग़लती थी वई हाणे आउं तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि मंजूर भाउ मूंखे माफ़ी ॾे आउं अॻिते अहिड़ो कमु कोन कंदुसि तोखे माफ़ी ॾियां तूं वरी ॿियनि खे बि अगवा करीं ऐं तोखे कोन छॾींदुसि न मंजूर मूंखे न मार हाणे मरण लाइ तयारु थी वञ छा थियो सर कुछ गुंडा माण्हुनि खे मारनि पिया हलिया अच मूं सां गॾु बिल्लू बदमाश वो बदमाश जिनजे अॻियां वॾा वॾा बदमाश बि झुकी सलाम कंदा आहिनि झुकी अरे तूं ॿियनि जो सहारो वठी पंहिंजे पाण खे वॾो बदमाश थो सम्झी जेकॾहिं तो में दम आहे न त अकेलो मुक़ाबिलो करे ॾिस त तोखे ॾींहं जा तारा ॾेखारियां अच्छा
तू मूंखे ॾींहं जा तारा ॾेखारंदे तोखे मां थो ॿुधायां बदमाशी छा थींदी आहे। पक करे छद पक